बिल्डिंगूं, खूबसूरत जायूं ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में ॿुधाईंदुसि ऐं अव्हांखे पिणु घुमाईंदुसि। त दोस्तों हलूं था उन तरफ़। दोस्तों ही मोरे शहर में नओं पार्क ठहियो आहे जंहिंजो नालो आहे चिल्ड्रेन पार्क। ही मोरे में सब खां वधीक खूबसूरत पार्क आहे। Showing off, don't wanna have to wait tonight, better off. दोस्तों ही तव्हां ॾिठो मोरो जो नओं पार्क चिल्ड्रेन पार्क ॾिठो था, त हाणे हलूं था हिकु ॿी तरफ़। हिन वक़्तु असीं बीठा आहियूं मोरो मेहरान डिग्री कॉलेज वटि। ही उहो कॉलेज आहे जिते आउं पिणु 2 साल पढ़ियो आहियां ऐं सिंध जा जेके बि शागिर्द आहिनि, सिंध मतिलबु मोरे जा जेके बि शागिर्द आहिनि उहे सभु हिन कॉलेज मां पढ़िया आहिनि। ही कॉलेज आहे। Showing off, don't wanna have to wait tonight, better off. I'm gonna find my way tonight. Won't you talk to me? I wanna heal your sorrow. Won't you talk to me? दोस्तों ही आहे मोरो शहर जो क्रिकेट जो मिनी स्टेडियम ग्राउंड ऐं ही मोरे जो हिकिड़ो ई ग्राउंड आहे जिते क्रिकेट थींदी आहे। हूँ तो काफ़ी ग्राउंड आहिनि पर ही सरकारी ग्राउंड आहे जिते हींअर भी छोकरा क्रिकेट खेॾी रहिया आहिनि। दोस्तों ही मोरो शहर में मशहूर रेस्टोरेंट आहे जंहिंजो नालो आहे अब्बासी होटल एंड रेस्टोरेंट। हिते काफ़ी अमीर माण्हू ईंदा आहिनि खाधा खाइण ऐं चांहियूं बोतलूं वग़ैरह पीअंदा आहिनि ऐं ही काफ़ी मशहूर आहे मोरो में। असीं बीठा आहियूं अलम मिनी रेस्टोरेंट। ही मोरो में तमामु वॾो मशहूरु रेस्टोरेंट आहे। ही न सिर्फ़ु मोरो में मशहूरु आहे बल्कि पूरी सिंध में ही तमामु घणो रेस्टोरेंट मशहूरु आहे। हिते काफ़ी माण्हू ईंदा आहिनि इंजॉयमेंट करण ईंदा आहिनि। पार्क आहे हिते पार्किंग आहे, हिते तव्हांखे हर शइ मिली सघंदी। सिंधड़ी सिंधड़ी केडी प्यारी आ सिंधड़ी, सिंधड़ी सिंधड़ी केडी प्यारी आ सिंधड़ी, प्यारी आ सिंधड़ी केडी प्यारी आ सिंधड़ी, सुन सारी आ सिंधड़ी। हींअर असीं बीठा आहियूं दादू ऐं मोरो पुल वारे रोड ते ऐं असीं हींअर वञूं था दादू मोरो पुल ते ऐं अव्हांखे दादू मोरो पुल जो सैर कराईंदासीं। त दोस्तों हलूं था उन तरफ़। दोस्तों हिन वक़्तु असीं बीठा आहियूं दादू मोरो पुल ते। दोस्तों दादू मोरो पुल न सिर्फ़ु सिंध में मशहूरु आहे पर पूरे पाकिस्तान में दादू मोरो पुल मशहूरु आहे। दादू मोरो पुल पाकिस्तान जी सभ खां वॾी ऐं ॾिघी पुल आहे। दोस्तों ही उहा पुल आहे जेका अंग्रेज़नि जे दौर में ठाही वई। त दोस्तों अव्हांखे ॾेखारियूं था ही पुल।
दोस्तों हिन वक़्तु असीं वञी रहिया आहियूं ॿेड़ियुनि जी तरफ़। हींअर असीं सिंधु दरिया जे विच ते मौजूदु आहियूं ऐं सिंधु दरिया ते काफ़ी हेॾां ॿेड़ियूं बीठियूं आहिनि। असां तव्हांखे उहे ॿेड़ियूं हली ॾेखारियूं था। सिंधु दरिया में पाणी हींअर बिल्कुलु बि घटि आहे ऐं ॿेड़ियुनि जे तरफ़ आऊं वञी रहियो आहियां। दोस्तों सिंधु दरिया जे कपर ते ही काफ़ी सारियूं ॿेड़ियूं बीठियूं आहिनि। तव्हां हिन वीडियो में ॾिसी सघो था, ही सीन तव्हां ॾिसी सघो था हिन ॿेड़ियुनि जो।